फंक्शनल लीग सिंध के सदर सदरुद्दीन शाह चयो आहे त सिंध में एहसास महरूमी ख़त्म करण लाइ इस्लामाबाद में वेठल थिंक टैंक के पंहिंजी सोच तब्दील करनी पवंदी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की शहादत का पोइ पीपल्स पार्टी दफ़न थी चुकी है। हाणे सिर्फ़ लुटेरन जो टोलो सिंध ते हुकूमत करे रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन कराची में फंक्शनल लीग के सूबाई वर्किंग कमेटी के इजलास की सदारत कंदे कयो। इजलास में फंक्शनल लीग के मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली दोरानी, सरदार अब्दुल रहीम काशिफ निज़ामानी, सैयद जलाल शाह जामोट, नुसरत सर अब्बासी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास के ख़िताब कंदे सदरुद्दीन शाह वधीक चयो त ईंदड़ बल्दियाती चूंडनि में फंक्शनल लीग सॼी सिंध में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदी, कारकुन पंहिंजूं सरगर्मियूं तेज़ कनि। हुन चयो त सिंध मां बेरोज़गारी जो ख़ात्मो चाहियूं था, बेरोज़गार नौजवाननि खे मेरिट ते नौकरियूं ॾिनियूं वञनि। हुन चयो त असांजी कोशिश आहे त जल्द इस्लामाबाद ऐं लाहौर में हम ख़्याल दोस्तनि खे गॾु कयूं। जेकॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम सिंध जो गवर्नर बणिजे थो त असां खेसि गवर्नर हाउस में मुबारकबाद ॾींदासीं।